लिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्थिहि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाहा व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व रफ़अना लका ज़िक्रक। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम। मुख़्तसर हमदई सना दुरूद सलाम खां पोइ अज जे ख़ुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान है हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो शान मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो तारुफ़
मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी अज़मत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सां मुहब्बत ऐं मवद्दत कीअं हुजणु खपे। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में लातादाद मखलूक पैदा कयो आहिनि। उन्हनि मंझि अज़ीम मखलूक वॾे शर्फ़ वारी जेका मखलूक आहे उहा इंसान जी मखलूक आहे। ऐं इन इंसाननि मंझि बि जेके अज़ीम माण्हू आहिनि उहे अल्लाह रब्बुल आलमीन जा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। ऐं उन्हनि अंबिया मंझि बि सभ खां वधीक अफ़ज़ल तरीन अज़मत वारी का शख़्सियत वॾे मक़ाम मर्तबे मान मथाहे वारी का शख़्सियत आहे तो उहा मिठड़े करीम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आहे। यानी कि रब्बुल आलमीन मखलूक़ात में जेके भी मखलूक आहिनि सभिनि मंझि आला उत्तम दर्जो जेकॾहिं कंहिंजो रखियो आहे त उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो रखियो आहे। ऐं इन सां गॾो गॾु हिकिड़ी ॻाल्हि बयानु कंदा हलूं त शायदि ॿ मखलूकूं अहिड़ियूं आहिनि जिन्हनि में तव्हांखे बदबख़्त निकम्मा नालाइक बदकिस्मता बदनसीब अफ़राद मिलंदा जेके मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुञाणनि कोन था, जेके मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे ज़ात के हकीकत में सुञाणनि कोन था। वगरना इन ॿिनि मखलूकनि खां अलावा यानी इंसान और जिन्न खां अलावा समूरी दुनिया जो सर्वे करियो, मखलूक़ात के ॻणियो, तादाद में आणियो, दुनिया भर में का भी अहिड़ी मखलूक जिन्नो इंसान का हटी करे कान मिलंदी जंहिं मिठड़े मुहम्मद करीम के न सुञातो हुजे, जंहिं मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी शख़्सियत जे मक़ाम ऐं मर्तबे अज़मत के न परखियो हुजे ऐं न मञियो हुजे। का भी दुनिया में अहिड़ी मखलूक न आहे सिवाय जिन्नो इंसान जे जिन्हनि में बदबख़्त अफ़राद जेके मर्दनि ऐं औरतनि में तव्हांखे मिलंदा जेके रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां नावाक़िफ़ आहिनि। वगरना दुनिया में का भी मखलूक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नावाक़िफ़ कान्हे का। सब मोहम्मद करीम के सुञाणनि बि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत भी उन्हनि खे ख़बर आहे। न मिसाल ॾींदा हलूं अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे नबूवत न मिली आहे, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुकर्रमा जे शहर में रहन पिया, घुमन पिया, फिरन पिया। हदीस शरीफ किताब से मुस्लिम में हदीस मौजूद आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा किराम सां वेठा आहिनि नबूवत मिलण खां बाद में सहाबा सां बयान कनि था मुंहिंजा सहाबियो अॼु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। इन्नी ला आरिफ़ु हजरन बिमक्कत कान युसल्लिमु क़ब्ल अलैया अन उबअता। मुंहिंजा सहाबियो ऐं मक्के जे उन पत्थरनि खे बि सुञाणा थो जेके पत्थर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिलण खां पहिरियां सलाम कंदा हुया। ये छा है मुहम्मद करीम जी सुञाणप आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु मक्कतुल मुकर्रमा में ॿिया बि चौधरी रहनि पिया, ख़ानदानी माण्हू रहनि पिया, हुस्न और जमाल वारा रहनि पिया, चालाक रहनि पिया, हेबत और दबदबे पावर वारा रहनि पिया, पर सलाम पत्थर भी सिर्फ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के करे पियो। अंदाज़ो लगायो या ये सुञाणप। हालांकि नबी के ना नबूवत कान मिली आहे ऐं ख़बर नबी के कॾहिं पई त इहो फलां पत्थर सलाम कंदो। अल्लाह अकबर। जेॾीमहिल नबी सुने पत्थर खां गुज़रंदा त पत्थर सलाम कंदो, पत्थर जो आवाज़ मुहम्मद करीम जे कननि ते पवंदो। हीअ आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत। असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मञण जी दावा करियूं था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती हुजण जी वॾी हा
पाक हो क्यों था पर नबी के सुनिया तो ना है नबी जो कदुर असांजे हिननि दिलनि में न पियो बल्कि मोहम्मद करीम सरस में अलीसा मुंहिंजा उम्मतियो ॿुधो इंसान जो जेको ढांचो वजूद नफ्स आहे इन में हिकु गोश्त जो लोथड़ो आहे गोश्त जो टुकड़ो आहे जेकॾहिं इहो सही सलामत रहे तो पूरो जिस्म सही रहंदो आहे जेकॾहिं इहो बेकार बणिजी वियो हलियो तो पूरो जिस्म बेकार थी वेंदो आहे हलियो पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफ़ा इशारो कयो पंहिंजे दिलि ना अतक़वा हा हुना तक़वा हा हुना तक़वा हा हुना तक़वा परहेज़गारी लिल्लाहियत रब रसूल जी जेका सुञाणप आहे न उहा हिते दिलि में अंदरि हूंदी आहे पर जंहिं दिलि जे अंदरि दौलत जी सुञाणप हुजे जंहिं दिलि जे अंदरि औलाद जी मोहब्बत वेठल हुजे जंहिं दिलि जे अंदरि दुनियादारी जी दुनियावी डिग्रियुनि जी हैसियत वेठल हुजे उन दिल के अंदर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात जो तारुफ है उन जी हैसियत न इंदी आ पोइ ही असांजा हथ भी दुनिया के लिए इस्तेमाल थींदा हन दुनिया गद करियो छो जो हिते जो अंदर ही ज़मीर आ इन जी नज़र में दुनिया सब कुछ आ पोइ असांजा पैर भी दुनिया ॾांहुं डोड़न था दुनिया चे दुनिया चे दुनिया चे छो जो ही असांजो जेको जिस्म जो मरकज़ है न इन में वेठल ही दुनिया है औलाद जे लिए कुछ करियूं मिट माइटनि जे लिए कुछ करियूं दुनियादारी कुछ ठाहियूं डिग्रियूं दुनियावी हासिल करियूं पंहिंजा उहिदा हासिल करियूं छो जो दिल में इहा शइ वेठल आहे पर जे इंसान जी दिल में जॾहिं अल्लाह ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया आहिनि पोइ उन जा हथ भी हमेशा ओॾां वधंदा जिथां रसूल ऐं अल्लाह जो तक़र्रुब मिले जिथां अल्लाह रब्बुल आलमीन जो रास्तो मिले पैर भी बार बार ओॾां डोड़ंदा अखियूं भी बार बार ओॾां खजंदियूं कन भी बार बार ओॾां निवाईंदा झातियूं पाईंदा त किथां पियो रब रसूल जी सदा अचे सॼे जिस्म जा उज़वा पोइ नहीं तड़पंदा रब्बुल आलमीन कुरान में फरमायो सूरतुल मुज़म्मिल 24 सिपारे के अंदर तुम तलीनु जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह जेके रब जे कुरान से जुड़ियल हूंदा हन दिलन में रब जे कुरान जो अदब एहतराम मोहब्बत मवद्दत अकीदत रब से रसूल से चाहत होंदी आहे पोइ उन जो जिस्म आहे न तुम तलीनु जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह दिल भी तड़पंदो जिस्म भी तड़पंदो उज़वा जिस्म जा तड़पंदा हथ पैर अखियूं कन नक सब शइ ज़मीर उभारींदो केॾा इला ज़िक्रिल्लाह इला ज़िक्रिल्लाह इला ज़िक्रिल्लाह ही दुनियादारी कुछ भी कोन्हे को हल हेॾा जिथे रब्बुल आलमीन जी यादगिरी आहे जिथे रब जी इबादत आहे जिथे रब्बुल आलमीन जो नालो खयो वञे तो ओॾे ई हल असांजी दिलियूं छो न थियूं असांजा जिस्म छो न था असांखे उभारनि असांजा जिस्म असांखे छो दुनिया जे पोयां लायो वेठा आहिनि छो कचहरियुनि में काबू कयो वेठा आहिनि छो घुमण फिराइण में लायो वेठा आहिनि छो दोस्त अहबाब महफ़िलात में लग़वियात में फज़ूलियात में मंशियात में मौसीक़ियात में लगायो वेठा आहिनि छो जो असांजी दिलि में उहा शइ आहे ई कान जिन्हनि जी दिलनि में इहा शइ अची वेंदी आहे तो पोइ उनखे अल्लाह रसूलुल्लाह ऐं कुरान इस्लाम खां सभी का शइ न वणंदी आहे उनखे हू बेकार सम्झंदा आहिनि फरमाई मोहम्मद करीम जो शान नबी साईं के नबूवत मिलण खां पहिरियां मक्के जा पत्थर भी सलाम पिया कनि यानी पत्थर भी सुञाणनि था नबूवत मिलण खां बाद में ओहद जबल जेके मदीना मुनव्वरा विया आहियो ॾिसी आया जेके न विया आहियो ऐं वरी बि दुआ करियां थो त अल्लाह से मूंखे नसीब करे सभिनी खे नसीब करे ॾिसी अचो ओहद जबल आहे छा पत्थर न हलन न फिरन न ॻाल्हाइनि जिथे आहिनि सालनि खां जॾहिं खां रब खोड़ियो आहे तॾहिं खे उते खुता पिया आहिनि पर जॾहिं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे चढ़िया अबू बकर सिद्दीक़ मथे चढ़ियो उमर फारूक उस्मान गनी अली मुर्तज़ा मथे चढ़िया हज़रत अनस साईं गद्दा मथे चढ़िया तो इहो जबल उहद बि लुॾण लॻो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत आहे नबी जो शान आहे जेको कई सालनि खां हिकिड़ी जगह ते खुतल पहाड़ आहे मोहम्मद करीम मथे चढ़नि था पहाड़ लुॾे थो सिर्फ़ लुॾण न
उसकुन या उहद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़बान में जा जुमला निकता ए उहद लुटना खामोश थी करे बिहिरा अल्लाह अकबर कबीरा उहद जबाल सिर्फ लुजो ना है बल्कि बुधो भी आए मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़बान में जा जुमला निकता है उहद खामोशी इख्तियार कर लुटना इन्ना अलैका नबियुन तो ते हिक नबी सवारा व सिद्दीक तुझे मथा सिद्दीक सवारा व शहीदइन तुझे मथा ब शहीद सवार थई सिर्फ लुजो कोन बल्कि गाल बुद्धई भी सही बुद्धि अणबुद्धि कहीं ना हजरत अनस चवंदा मोहम्मद करीम जा ये जुमला ज़बान में जा कढण जी देर हुई केॾांहुं वयो जबल उहद जो लुॾण उते जो उते ख़ामोश थी करे बीही रहियो मोहम्मद रसूलुल्लाह जी सुञाणप इहा आहे मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात जी सुञाणप मके जे पत्थर कराई मोहम्मद रसूलुल्लाह जे गाल जी कदरो कीमत अहमियत हैसियत जबल ओहद एडी वडी ताकतवर शे कराई अल्लाह अकबर कबीरा जबल ओहद चाहे रब से छो पैदा करे पहाड़ फरमाए जॾहिं मूं ज़मीन के पैदा कयो ज़मीन लुॾण लगी पोइ ज़मीन के काबू करण जे लाइ मूं पहाड़ खोड़िया हन मथा ये पहाड़ जेके ज़मीनन के झलियो बीठान पर हिकड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान बशर पर नबिया ओहद जबल सुञातो आ तो मोहम्मद करीम जी गाल जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे जो ओहद जबल भी मोहम्मद करीम फरमायो बीह त बीही रहियो आहे असां मुसलमाननि में आहे मोहम्मद करीम जी सुञाणप मोहम्मद करीम जी गाल जी सुञाणप आहे अहिड़ो एहतराम अहिड़ो अदब अहिड़ी ज़हनियत ऐं सोच जो मोहम्मद करीम अल्लाह अकबर कबीर साहबा किराम हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद मस्जिद में दाखिल थियन पिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो मस्जिद भरी पई आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े साहबी खे ॾिठो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनो साहबी अंदर मस्जिद में दाखिल थिए पियो पर मानन जा कुल्ला उरांगींदो अचे पियो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इजलिस वेहिरा वो सहाबी उते जो उते वेही रहियो आहे पर अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु अञा दरवाज़े ते मौजूद आहे उते जो उते दरवाज़े ते वेही रहियो आहे मोहम्मद करीम ख़िताब कयो आहे अब्दुल्लाह तोखे कंहिं चयो आहे उते वेहण जो चई मिठड़े मोहम्मद करीम जे ज़बान लबड़न मजा इहो हुकुम निकितो आहे वेही रह अब्दुल्लाह बिन मसूद जे पेरनि में जिस्म में ताक़त काने का जो मोहम्मद जे वेही चवण जे हुकुम खां बाद में हिकु कदम भी अॻिते वधी सघे असांजी सिधी ज़िंदगी मोहम्मद करीम खां अॻिते आहे सब सोचो मोहम्मद करीम खां अॻिते आहिनि असांजी ख़ुशी जा नज़ारा कयूं तॾहिं बि मोहम्मद करीम जी शरीयत खां अकबर आहे असांजी गमी जा नज़ारा कयूं तॾहिं बि मोहम्मद करीम जी शरीयत खां अकबर आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कारोबारी मामला ते तालीम ॾांहुं नज़रसानी करियूं तॾहिं बि असांजा मामला सभु मामला अकबर आहिनि नबी साईं खां अॻिते आहियूं का ॻाल्हि नबी जी मञण जे लाइ तयार न आहियूं हेॾा पहाड़ सुञातो आहे बीही रहियो आहे अब्दुल्लाह बिन मसूद एक इंसान समूरी इंसानियत के पैगाम ॾींदे चयो दुनिया वारो मोहम्मद करीम जी ॻाल्हि जो मञण जो तक़ाज़ो इहो आहे त मोहम्मद करीम चवे वेही रह तो उते जो उते वेही रहणो आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरां आया जुती खे हेठां मटी गंदगी लॻी वई आली पलीती लॻी वई आली मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद में नुखूं चटायूं न आहिनि विछायल हेठां पथरीली ज़मीन अची करे नमाज़ पढ़ाइनि पिया जिब्राइल आयो आहे मोहम्मद करीम अवांजी जुती में हेठां पलीती गंदगी लॻल आहे मोहम्मद करीम नमाज़ दौरान जुती लाहे छॾी आहे साहबा किराम जिन जिन खे जुतियूं पातल हुयूं नमाज़ दौरान ई जुतियूं लाहे छॾियूं मोहम्मद करीम पुछा के मुंहिंजा साहबियो अवां जुतियूं छा जे लाइ लाथियूं आहिनि अल्लाहु अकबर कबीरा साहबा जो छा जवाब हुयो मुसलमानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साहबा सच्चे उम्मतन जिन्हनि जी दिलनि में मोहम्मद करीम जे अक़ीदत मवद्दत अदब और एहतराम ज़ात जो भी भरम मिठल हुयो त ॻाल्हि जो भी भरम मिठल हुयो कुझु बि चूं चरा कोन कयूं चई या रसूल अल्लाह असां अवां खे ॾिठो जुती लाथी आहे असां लाहे छॾी आहे जुती लाहे छॾीसीं न पुछा न ॻाछा छो लाथई छाजे लाइ लाथई वजह छा हुई असां लाहियूं या न लाहियूं
मर्जी वारा आहियूं लाहियूं, मर्जी वारा न लाहियूं। न, मोहम्मद करीम जुती लाथी, मञण वारनि देर ई कान कई, चूं चरा पुछण गुछण आई कोन। जीअं असांजे इमाम कयो आहे असांखे ईअं करिणो आहे। इहो आहे नबी खे मञणु, इहो आहे नबी जो शान मञणु, इहा आहे नबी सां मुहबत। अचो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿियनि मख़लूक़नि कीअं सुञातो आहे। हदीस शरीफ़ किताब सुनंदार में अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदा, नबी साईं सां गॾु आहियां, वञूं पिया सफ़र सां। हिकिड़ो ॿाहिराड़ियो माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मिलियो, नबी साईं फरमायो कलमो पढ़, कलमो पढ़, मुसलमान थी। उहो बदू ॿाहिराड़ी जो माण्हू पुछा करे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधा भला मूंखे चवी पियो कलमे पढ़ण जो, ॿिए कंहिं कलमो पढ़ियो आहे, ॿिए कंहिं कलमो पढ़ियो आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे हा अब्दुल्ला बिन उमर पढ़ियो आहे, ॿिया साहब गॾनि न पढ़ियो आहे। न, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थोरो पर भरो साम्हूं बबुर जो वण बिछल आहे, वण बिछल आहे। गौर सां ॿुधजो, असां त वणनि खां बि वियल आहियूं, वणनि खां बि असां वियल आहियूं। पत्थरनि बि नबी खे सुञातो, वणनि खे बि सुञातो। नबी साईं चया ही साहबी गॾु हिननि कलमो पढ़ियो आहे, ॿुधायोसि कलमो, मुंहिंजी सदाकत, मुंहिंजी तस्दीक पेश करियो। न, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण ॾांहुं इशारो कयो आहे, वण खे सॾु कयो अथनि, वण जोड़ी आयो आहे। अंदाज़ो लॻायो, साहबी चए थो आऊं ॾिसां पियो वण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न अचे पियो, पर ज़मीन खे फाड़ींदो, ॿिनि हिसनि में तक़सीम कंदो पियो अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुतो आहे, उतो कलमो पढ़ी करे हिकु बदवी बहराड़ी वारे माण्हू खे सबूत ॾिए थो, इंसान सहाबा किराम त छा, पर हिकु वण बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो आहे। जो मोहम्मद करीम उन वण खे इशारो कंदो हो, वण बि हली अचे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बीही करे कलमो पढ़ी करे बहराड़ी वारे खे सबूत ॾिए थो त मोहम्मद करीम ते इंसान त छा, पर वणनि बि कलमो पढ़ियो आहे। वणनि वटि बि नबी जी सुञाणप आहे। असां वटि सुञाणप, नबी जी सुञाणप आहे छा? सम्झो पिया, हीअ किसा ॿुधो पिया। नबी चयो बीही रहा, बीही रहिया, हीअ नबी जी सुञाणप आहे, नबी जी ॻाल्हि जी सुञाणप आहे। वण खे चई हली आ, हली आयो, ज़मीन पाणींदो आयो। ऐं ख़बर आहे इन वाक्य में असांखे केतिरा सबक मिलनि था। वण ज़मीन फाड़ींदो आयो आहे, मञण वारे जे लाइ, नबी सां मुहबत करण वारे जे लाइ। अगरचे औलादी, माली, रिश्तेदारी, दोस्ताने, माहौल, वक़्त जे हिसाब सां केतिरियूं बि रुकावटूं पेश अचनि, जेको मुहम्मद खे मञण वारो आहे सभिनि खे परे कंदो, फाड़ींदो, मुहम्मद ताईं पहुचंदो। हीउ वण बि इहो पैगाम ॾिए थो। नबी साईं सां मुहबत इहा आहे, नबी साईं सां सुञाणप इहा आहे, इहो नबी साईं जो शान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आहे। अचो ॿियो वाक़ियो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्कतुल मुकर्रमा, सही मुस्लिम सुनन अबी दाऊद, ॿ वाक़िया मौजूद आहिनि। मक्कतुल मुकर्रमा खां हिजरत करे मदीने मुनव्वरा में आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु बाग में दाख़िल थिया। परे खां ॾिसनि था त हिकिड़ो उठ आहे, रोईंदो दाहूं कंदो रड़ंदो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हली आयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वॾा दुस्का भरींदे रोईंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं पंहिंजे हाल ज़ुबान में, पंहिंजे आवाज़ में, पंहिंजी ॿोली में शिकायत पेश करे रहियो आहे। मोहम्मद करीम फरमायो अंसारियो सहाबियो, हे उठ कंहिंजो आहे, हिन जो मालिक किथे आहे, हेॾां त अचे। अंसारी साहबियो थी आयो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ही उठ मुंहिंजो आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अंसारी साहबी सां ॻाल्हाइण खां पहिरियां उन उठ जे मथे ते हथ घुमायो आहे। उहो उठ नंढड़े ॿार जीअं दुस्का भरींदे, सुॾका भरींदे भरींदे ख़ामोश थी वियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि जा लुड़क बि हो गया। अंसारी सहाबी आयो आहे, चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुकुम कयो, ही उठ मुंहिंजो आहे। मोहम्मद करीम फरमायो इत्तक़िल्लाह हादिहिल बहीमा, ओ अल्लाह जा बाना रब्बुल आलमीन खां डिॼी वञो हिन जानवरनि जे बारे में, हिन उठ जे बारे में। हिन उठ तुंहिंजी शिकायत कई आहे त तूं हिन खे खाधो खुराक घटि ॾींदो आहे, हिन खां कमकार घणो वठंदो आहे, हिन ते वज़न घणो लॼींदो आहे, हिन खे थकाईंदो घणो आहे। उहो अंदाज़ो लॻायो इन उठ बि सुञातो त मुंहिंजी दाद फ़रियाद जेकॾहिं मुंहिंजो मसइलो हल थींदो, मुंहिंजे मालिक खे केरु सम्झाईंदो त इहा शख़्सियत मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात आहे, जेका मुहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी करे उहा ज़ात मुंहिंजो मसइलो हल कंदी।
अंदाज़ो लगायो उठन बि सुनिया तो ॿियो वाक़ियो साॻे हिकिड़े बाग जो साॻे उठ जो आहे रोईंदो रणंदो आयो उठ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ सां पुछा के छा मसलो आहे रोई पियो उठ पंहिंजी ज़बान हाल में जवाब ॾिनो आहे ज़बान हाल में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जॾहिं जवान हुयुसि ताक़तवर हुयुसि पाणी भरे जवान हुयुसि ताक़तवर हुयुसि त मुंहिंजो मालिक मुंहिंजे मथां वज़न लॾींदो हुयो मूंखां कमकार ॾाढा वरितई पर हाणे न आउं पोढ़ो थी वियो आहियां मुंहिंजे मालिक फ़ैसिलो कयो आहे त सुभाणे इन उठ खे ज़िबह कंदासीं ऐं इन ॾुख में रोवां पियो अंदाज़ो लगायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं उठ जा मालिक हिन उठ खे कोहड़ो न आहे हिन उठ तुंहिंजी शिकायत कई आहे हिन उठ खे छॾे ॾिजां ॿियनि उठनि सां गॾु रहे खाए पीए पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे उठनि बि नबी खे सुञातो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी सुञाणप जो वाक़ियो बगड़ अल्लाहु अकबर कबीरा सुनान नबी दाऊद में हदीस मौजूद आहे बगड़ हिकिड़ो बहराड़ी यहूदी माण्हू बकरियूं पियो चारे बगड़ आयो अची करे हुनजी बकरी रे हमलो करे हिकिड़ी बकरी खणी भॼण लॻो त यहूदी हुनजे पोयां लॻी करे उन बगड़ खां उहा बकरी छॾाए विधई त बगड़ वञी करे मथे हिकिड़े जबल ते चढ़ी बीही उन यहूदी ॾांहुं मुंहुं करे यहूदी सां ॻाल्हाए पियो रब्बुल आलमीन मूंखे रोज़ी ॾिनी हुई ऐं खणी बगुज़ पर तो मूंखां छॾाए विधी आहे पर इन सां गॾोगॾु हिकु ॿी ख़बर ॿुध कराची होटल वारा मर्द औरत हो ख़बर आहे हयाती रहे या न रहे मस्जिद खां ॿाहिरि निकिरणु नसीब थिए या न थिए अॻियो जुमो नसीब थिए या न थिए वरी अहिड़ियूं कचहरियूं अहिड़ियूं महफ़िलूं नसीब थियनि या न थियनि बगड़ यहूदी के ॿुधाए पियो हालांकि नबी इन जे लाइ बगड़नि जे लाइ कोन आया जानवरनि जे लाइ कोन आया नबी जेके आया ख़ासि इंसानो जिन्ननि जे लाइ चूंडिजी आया वलक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूला वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह अल्लाह से फरमाए तो असां रसूल मोकिले इंसाननि ऐं जिन्ननि जे लाइ आहिनि जानवरनि जे लाइ पखियुनि जे लाइ नबी रब साईं कोन मोकिलिया पर नबी सुञाणनि पिया जानवर सुञाणनि पिया त नबी छा आहिनि ख़ुसूसन मोहम्मद करीम वण सुञाणनि पिया पत्थर सुञाणनि पिया जबल सुञाणे पियो अल्लाहु अकबर कबीरा बगड़ चए ॿुध हिकिड़ो माण्हू आयो आहे उहो दावा थो करे त अल्लाह जो रसूल आहियां ऐं उहो मदीने मुनव्वरा में आहे उहो चए थो अकेले रब जी इबादत करियो कंहिं सां बि अल्लाह सां कंहिंखे शरीक न करियो ऐं मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो यहूदी हैरत में पइजी वियो हलियो असां बि मुस्लमान आहियूं नबी जूं ॻाल्हियूं ॿुधी करे एॾी दीदा दिलेरी सां शुजात सां हिन जो ॻाल्हियूं भई ॿुधो हो त यहूदी आहे ही बदबख्त वक़्त जो मुसलमान कलमे गो आहे रब जे क़ुर जी आयत ॿुधा रसूल जी हदीस ॿुधा एॾी दीदा दिलेरी शुजात सां इनकार करे हलिया वेंदासीं हलिया हाय निकमो तव्हांजो छा थींदो अॻिते अल्लाह अकबर बगड़ यहूदी खे ॿुधायो मदीने मुनव्वरा में माण्हू आयो आहे ही ॻाल्हियूं थो करे यहूदी हैं ॿ कोन कयो इनकार कोन कयो हालांकि यहूदी दुश्मन हुया नबी साईं जा पर तस्दीक जे लाइ हली पियो आहे तहक़ीक़ जे लाइ हली पियो आहे नबी जी सुञाणप जे लाइ हली पियो ही कहिड़ो माण्हू आहे जंहिंजी प्रचार जंहिंजी तारीफ़ जंहिंजी नुबुवत जंहिंजी एॾी वॾी अज़मत हिकिड़ो बगड़ जानवर बयानु पियो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरा में आया पुछा कई मोहम्मद कहिड़ो आहे साहबा निशानदेही कई ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे सभु निशानियूं बयानु कई हा ये मोहम्मद रसूलुल्लाह में निशानियूं मौजूदु आहिनि हथ हथ ते रखी करे कलमो पढ़ी मुसलमान थी नबी जी सुञाणप इहा आहे ओ हिकिड़ो बगड़ माण्हू खे ॿुधाए नबी आयो आहे उहो यहूदी थी करे नबी जी तहक़ीक़ और तस्दीक़ करे मुसलमान थे नबी जो मुतियो फरमा बरदार थी तो वञे हिते हाफ़िज़ आलिम ॾाड़ियुनि वारा सुहारनि वारा रड़ियूं करे 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 उहो गन उहा कुहाड़िया से मुसलमान आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनसाइत जानवरनि जी मोहब्बत हुई हिकु सुकल काठी बाबा साओ वण हिन में बि साह जानवर उन्हनि में बि साह पर सुकल काठी मस्जिद नबवी
इब्तदाई दौर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खची जी हिकिड़ी काठी खे टेक ॾेई करे ख़ुतबा जुमो ॾींदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ख़ातून सहाबी आहे, एॾी मोहम्मद करीम सां मोहब्बत आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चवे थी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं अव्हां जी इजाज़त हुजे त अव्हां जे लाइ ख़ुतबा जुमा जे लाइ अव्हां जे लाइ मिंबर ठाहे अचां। अल्लाह अकबर कबीरा, शायद पाण या उनजो घर वारो वाढो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इजाज़त ॾिनी आहे। हा मुंहिंजी साहबिया, भले तव्हां मिंबर ठाराए अचो। साहबिया अॻे जुमे ते मिंबर ठाराए आई आहे। मस्जिद में मिंबर रखिजी वियो हलियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़ी बीह करे ख़ुतबो ॾियण लॻा। ही जेका काठी आहे ही मस्जिद जी हुन कुंड में पासे ते रखियल आहे। अॼु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा दस्ते मुबारक, हथड़ा मुबारक, शफ़क़तन भरिया, बरकतन भरिया, रहमतन भरिया, ये जेके हथड़ा आहिनि, ये जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो जिस्म मुबारक हुयो, बरकतन भरियो, शफ़क़तन भरियो, रहमतन भरियो, इहो हिकिड़ी कटियल घड़ियल काठी खां थोरे वक़्त जे लाइ परे थियो आहे। सहाबा फरमाइनि था वेठे वेठे ख़ुतबो ईंदे ईंदे अचानक मस्जिद में हिकु रोइण जो आवाज़ शुरू थियो आहे। जे नंढड़ो ॿार सुॾका भरींदे रोईंदे शुरू थींदो आहे, आहिस्ता आहिस्ता आवाज़ वधंदो वेंदो आहे। ईअं ई इहो आवाज़ मस्जिद में वधंदो पियो वञे। तव्हांजो ख़ुतबे दौरान एॾो वॾो इहो आवाज़ वधी वियो हलियो जीअं ॾाची पंहिंजे फर गुम थियल फर्ज लाइ ज़ोरदार रड़ियूं करे उनखे सॾु कंदी आहे। असां एॾा ओॾा लोणा हणण लॻासीं। ओ मुसलमानो, नबी खे सुञाणियो। ओ मुसलमानो, नबी जे शान खे सुञाणियो। ओ मुसलमानो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अज़मत ज़ात खे सुञाणियो। हेॾा होॾा लोणा हणण लॻासीं त कहिड़ो सहाबी आहे, केरु रोई रहियो आहे, एतिरे क़दुरु ख़तरनाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेंबर तां लथा, सिधो वञी करे उन काठी खे खणी करे हिन सीने सां लॻायो आहे। सहाबा फरमाइनि था असां ॾिसूं पिया जीअं मोहम्मद करीम काठी खे सीने सां लॻायो आहे। इहा काठी नंढड़े ॿार जीअं नंढड़े ॿार खे पंहिंजे अमड़ खणी करे सीने सां लॻाईंदी आहे। इहो ॿार जीअं सुॾका भरींदे भरींदे ख़ामोश थी वियो हलियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे? ओ मुंहिंजा उम्मतियो, ओ मुंहिंजा सहाबियो, जेकॾहिं अॼु मोहम्मद करीम मिंबर तां लही करे हिन काठी खे पंहिंजे सीने सां लॻाए करे ख़ामोश न कराए हा त मुंहिंजा सहाबियो, मोहम्मद करीम जी जुदाई जे करे ही काठी क़यामत ताईं दुनिया में ई रोईंदी रहे हा, ईअं दाहूं कूकू कंदी रहे हा। हालांकि मोहम्मद करीम ज़िंदा मौजूद हुया, हालांकि मोहम्मद करीम साम्हूं मौजूद हुया, मोहम्मद करीम जा नज़ारा थियनि पिया, हालांकि मोहम्मद करीम जी मस्जिद नबवी आहे, पर इहा सुकल काठी बि मोहम्मद करीम जे जिस्म खां परे थी थी। एतिरे क़दुरु अल्लाह जे प्यारे पैगंबर जी जुदाई में गमनाक आहे जो मोहम्मद करीम फरमायो आऊं हथ न लाया हा त क़यामत ताईं रोईंदी रहे हा, दाहूं कूकू कंदी रहे हा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मतुल मुबारक पाओ ऐलान कयो आहे, ओ मुंहिंजा साहबियो, इन काठी खे ईअं फिटो नाहे करणो। ओ ॿुधो, जिन्हनि काठियुनि नबी खे सुञातो आहे उन्हनि काठियुनि जो बि नबी वटि केॾो वॾो मक़ाम आहे, पर अॻिते बयानु कंदासीं जिन्हनि इंसाननि बदबख़्तनि नबी खे न सुञातो ओ उन्हनि जो नबी वटि केतिरे क़दुरु बुरो अंजाम आहे। हिकिड़ी सुकल काठी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे खां पोइ खॾु खोटाए करे उन में दफ़न कराए छॾी आहे। काठियूं नबी साईं सां प्यार कनि, नबी खे सुञाणनि। अॼु मुसलमान किथे थो नबी खे सुञाणे? आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जो को भरम। असां छॾियूं अबनि ॾाॾनि जूं ॻाल्हियूं, छॾियूं पंहिंजे दीन जा रवाज जेके जहालत वारो दीन आहे, छॾियूं पंहिंजे नफ़सानी ख़वाहिशात खे, छॾियूं पंहिंजे रननि जे रवाजनि खे। न न न न, सवाल ई पैदा कोन्हे को। ॻाल्हियूं करणु न खपनि, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे। राति जो असां प्रोग्राम कंदा आहियूं, पोइ राति जो ईंदा आहियूं, मुंहिंजो घरु जहिड़ो थींदो आहे, कॾहिं कॾहिं राति जो जहिड़ो थी पवंदो आहे। एतिरियूं रातियूं को तो छीको खयो आहे छा दीन जो? सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ साम्हूं निकिरंदो आहे, रब ऐं रसूल जे मामले में मुंहिंजे साम्हूं कॾहिं ज़बान न खोलिजो, ज़बान ॿाहिरि। ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मक़ाम, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत आहे,
अंदाज़ो लगायो मर्द तो मर्द हुया जिन्हनि हर शइ कुर्बान करे छॾी, पर उन दौर जे औरतनि जा चंदड़ा मिसाल ॾियूं। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े सहाबी आहे हिंद बिन्त अमर, औरत ख़ातून आहे, ग़ज़वे उहद जो मौक़ियो आहे, जंग जो मौक़ियो आहे। असां पंहिंजी औलाद खे नमाज़ लाइ कोन मोकिलींदा आहियूं, राति जो मदरसे में हिते कराची होटल ते मदरसो खोलियो आहे त कलोयनि जा ॿार वधि में वधि पढ़नि सुधरनि, पर केॾी महिल अची मथे सर्वे कयूं वॾी दुख जी ॻाल्हि आहे त कंहिं कॾहिं हितां पुछो बि कोन्हे वरी साईं घणा ॿार था पढ़नि असां कलोयनि जा, पीअनि सां गॾु भाइरनि सां गॾु हेॾां होॾां 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 पिया रुलनि भॼनि नशा नासूं सोपारियूं मोबाइलूं हंपियूं थियूं, पर परवाह कोन्हे का। ऐं साॻिया पीउ ॾाढे ख़ैरू जो ऐं काके पीर जो न भरी पीर जो इन जा मेला लॻनि त हेॾां ॿ नंढड़ियूं हेॾां ॿ नंढड़ा, इहे पैसा इहे ख़र्च डिज़ाइनी कपिड़ा पाराए करे मायूं बि पोयां ॾंडो ॾिनियूं त ज़ीर घुरे। अल्लाहु अकबर कबीरा। असां मुसलमान आहियूं बुज़ुर्गो, इहे खिलण जूं ॻाल्हियूं कोन अथव, वॾे हसरत जोगियूं ॻाल्हियूं आहिनि, तबाही जोगियूं ॻाल्हियूं आहिनि। वक़्तु गुज़री वेंदो हलियो, जेॾी महिल इज़राइल अची रसंदो न पोइ जंहिं महिल आहू बका कंदासीं न पोइ वक़्तु कोन मिलंदो। पर हेॾां हिंद बिन्त अमर रज़ी अल्लाहु तआला अन्हा औरत, ऐं औरत बि कंहिं आम माण्हू जी औरत कोन्हे, मदीने जा अंसारी, अंसारियुनि में जेको सैयद आहे सरदार आहे, असांजा इहे इलाइक़े वारा सरदार मस्जिद में मना वियासीं त सम्झ त वञ, एॾी वॾी ग़लती। अॼु रेस मस्जिद में वियो अथई नमाज़ पढ़णु, माना अहिड़ी का अनोखी ऐं अजीब ॻाल्हि थी वेंदी आहे। हली अल्लाह अॼु रेस जुमो पढ़णु आयो अथई, रेस जुमो, माना वॾी का सआदत भरी ॻाल्हि। हिन अंसारियुनि जो सरदार मर्द त मर्द पर औरत, ग़ज़वे उहद जो ऐलान थियो आहे, मोहम्मद करीम जो आवाज़ कन ते पियो आहे, हिकु औरत खे, मर्द त मर्द पर औरत खे उथी आहे पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाइण लॻी आहे, अमर बिन जमो उथ तयारी कर, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ऐलान थियो आहे। सिर्फ़ मुड़ुस खे न चयो आहे, आई आहे पुटड़े वठे खलाद बिन अमर बिन जमो, उथ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ऐलान थियो आहे। छा जे लाइ ऐलान थियो आहे? इमदादी माल वठण जे लाइ। छा जे लाइ ऐलान थियो आहे? बनी जी तक़सीम जे लाइ। छा जे लाइ ऐलान थियो आहे? सोनो चांदी जे तक़सीम जे लाइ न, ऐलान थियो आहे कननि ते आवाज़ पियो आहे, ओ मुसलमानो उथो रब्बुल आलमीन जी राह में कटजण जे लाइ निकिरी अचो, जान जा नज़राना ॾियणा आहिनि, सदका तो ख़ैरात पैसे पटी ते सिर्फ़ गुज़ारो कोन हलंदो। इहा औरत हिंद बिन्त अमर पंहिंजे मुड़ुस खे बि ॿाहिरि कढे थी, पंहिंजे पुटड़े खे बि ॿाहिरि कढे थी, हिकिड़ो भाउ खे अब्दुल्ला बिन अमर इन खे बि ॿाहिरि कढे थी। ग़ज़वे उहद लॻो आहे, जंग लॻी आहे, 3 ॼणा शहीद थिया, ख़बर पई आहे त जंग जो मामिलो ख़तमु थी वियो आहे। इहा औरत फौरन घोड़े ते चढ़ी आहे, घोड़े ते चढ़ी करे फौरन डोड़ी करे जंग उहद वारे मैदान ते पुगी आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हाल हवाल वरितो आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारो ताज़ा तवाना आहिनि, बचत में आहिनि, महफूज़ में आहिनि, आफ़ियत में आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे सहाबा जी जमात मुजाहिदीन मोहम्मद करीम खे बचाए वरितो आहे। इन्हनि टिनिनि जी मैयत, टिनिनि जा लाश खणी करे पंहिंजे घोड़े ते बोटे में विझी करे बंदि करे खणी अचे थी। रस्ते में सैयदा अम्मी आयशा सां मुलाक़ात थी आहे। ए हिंद ॾे त ख़बर ग़ज़वे उहद जो मामिलो कीअं थियो आहे। मुस्कुराए करे चवे थी, रोए कान थी, दाहूं कुकूं कान थी करे, रस्मो रवाज कान थी करे। हालांकि घोट मुड़ुस जेको सैयदा अंसारनि जो सरदार आहे, उन जी लाश घोड़े ते गॾा, पुट लख जिगर हिकिड़ो ई पुट आहे, उन जो लाश घोड़े ते गॾा, हिकिड़ो भाउ हुयो उन जो लाश घोड़े ते गॾा। पर लबड़नि मां मुस्कुराहट, वात मां मुस्कुराहट गॾिजे थी। अम्मा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफूज़ आहिनि त मो हिंद जे लाइ का बि दुख जी ख़बर कान्हे का। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बचत में सम्झो त उन्हनि जी बचत आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिफ़ाज़त में उन्हनि जी हिफ़ाज़त आहे। मोहम्मद करीम जी आफ़ियत में उन्हनि जी आफ़ियत आहे। अंदाज़ो लॻायो, मुड़ुस बि क़ुर्बान, पुट बि क़ुर्बान, भाउ बि क़ुर्बान, अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में
में करण वारी औरत फखर सां चवे थी तो मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे जो मुंहिंजा टई रिश्तेदार अगरचे शहीद कया विया इहे बि कामयाब थी विया जन्नत में विया इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे पर इन जी शहादतनि ऐं क़ुर्बानियुनि जे पोयां मुहम्मद रसूलुल्लाह महफूज़ात इहा अञा वधी मुंहिंजे लाइ ख़ुशी ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि आहे नबी साईं जा मोहब्बत इहा शइ आहे असां दीन ते अमल कोन था कयूं क़ुर्बानी छा ॾींदासूं छा कटबासूं अल्लाह अकबर कबीरा हिते इलाइक़े में प्रोग्राम था करियूं दावत था ॾियूं केरु मजाला अचण थो अचे उते छा थो पेश थिए अल्लाह रसूल जो दीन जेकर अल्लाह रसूल सां मोहब्बत हुजे न ही मगरिब नमाज़ पढ़ी करे भॼी वञण घरनि में सुम्हण इहा मोहब्बत रसूल सां कान्हे औरतूं मर्द रब रसूल जा सद थियनि घर विसरी वेंदा हलिया हा ही नबी साईं का मोहब्बत हुई अल्लाह अकबर कबीरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत आफरा अल्लाह अकबर कबीरा औरत खातून मर्दन जा किस्सा परे औरतूं जो बहादुर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एडी मोहब्बत अकीदत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चाहत छो जो उन्हनि सुञातो हुयो त नबी आहे छा उन्हनि सुञातो हो त नबी जी ॻाल्हि केतिरी वज़नी आहे उन्हनि सुञातो हुयो हीअ ई माण्हू आहे जंहिंजी ज़ात जे पोयां जंहिंजी बात जे पोयां दुनिया में बि असांजी इज़त कामयाबी आहे त क़बर में बि त महशर में बि रब जी रज़ा रब जी रहमत रब जी बरकत रब जी बख़्शिश रब जो रस्तो रब जी मोहब्बत रब जो तक़र्रुब मिलंदो त हिन माण्हू जे करे मिलंदो जेकॾहिं न त दुनिया जहान भले दौड़ी वञण किथां कोन मिलंदो अॼु ओ फिलाणी सरकार फिलाणो बाबो फिलाणो पीर उन्हे जे करे ही तो ते यादि रखी छॾियो मोहम्मद करीम जी राह खां हटियल आहियो दुनिया जहान जा मुर्शिद गॾु करियो दुनिया जहान जा नेको भलारा गॾु करियो कॾहिं बि रब जी राह कान मिलंदव कॾहिं बि रब जी रहमत कान मिलंदी कॾहिं बि रब जी बख़्शिश रब जी मग़फ़िरत रब जा फज़ल कोन मिलंदा मिसाल ॾींदा हलूं हीअं ॻाल्हि वाह बि न कंदा आहिनि हज़रत सलमान फारसी अल्लाह अकबर कबीरा ईरान मां निकितो आहे तहक़ीक़ कंदो पियो हले ईसाई जो पुटु आहे तहक़ीक़ कंदे 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 कमो पेश 6500 किलोमीटर पंध कयो आहे पेरनि भर केॾीमहिल हुते केॾीमहिल हुते केॾीमहिल हुते केॾीमहिल हुते मदीने पुॻो आहे मदीने जीअं पुॻो हिकिड़े यहूदी जो ग़ुलामी में अची वियो हलियो मदीने में यहूदी जी ग़ुलामी में अची वियो हलियो यहूदी कब्ज़ो करे वेरो मुंहिंजो ग़ुलाम आहे अल्लाह अकबर इस्लाम क़बूल कई निशानियूं सभु ॾिसी परखी जेके पोयां तहक़ीक़ कंदो आहे हा हिन माण्हू में सभु निशानियूं इस्लाम क़बूल कई अल्लाह जा रसूल मूं इस्लाम क़बूल कयो आहे पर मूं में एतिरी ताक़त कान्हे हिन यहूदी खां पंहिंजी जान छॾाए सघां यहूदी सां शर्त लॻी आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यहूदी चयो त हुनखे छॾींदो पर मुंहिंजी शर्त आहे हिकिड़ी रिवायत में 100 वणनि जी ॿी रिवायत में 300 वणनि जो ज़िक्र अचे थो 300 वण ज़मीन सां गॾु 300 चकियूं लॻायो जेके अॻे साल मेवे ॾियण वक़्तु मेवो ॾियनि इन शर्त ते आउं सलमान फारसी खे छॾींदुसि अल्लाह अकबर कबीरा चकियूं अची वियो हलियो बनी ठही वई हली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चकियूं लॻायूं हिकिड़ी चकी सोणे उमर लॻाई आहे उमर साईं केरु आहे सुञाणियोसि था न ॿुधो आहे न उमर साईं अल्लाह अकबर हिकिड़ी चकी उमर साईं लॻाई आहे साल पूरो थी वियो हलियो 99 या 399 वणनि खजी जली आहे पर हिकिड़ो वण आहे जहिड़ो आगे तहिड़ो पियो आहे न वॾो थियो आहे न वरी मेवो झलियो आहे न ॿूर झलियो आहे कुझु बि न साहबा हैरत में पइजी विया हलिया ही शर्त पूरो साल ज़बुर कयो आहे सलमान फारसी खे ही आज़ादु थियणो आहे ही वण पूरो न थियो त पोइ त मसइलो ख़राबु आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ॻाल्हि या रसूल अल्लाह 99 या 399 वण तयारु थी विया न फल ॾियनि पिया पर हिकिड़ो वण जहिड़ो आहे उते जो उते बीठो आहे अल्लाह अकबर कबीरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चओ उमर साईं फरमाया अल्लाह जा रसूल इहो वण मूं लॻायो हो तॾहिं इहो वण मूं लॻायो हो तॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया उन वण खे पटे करे नई से पंहिंजे हथनि सां लॻायूं चंद ॾींहंनि में वण तयारु थी करे मेवो ॾियणु लॻो आहे हज़रत उमर साईं हथ में बेड़ी बरकत कान्हे जेका मिठड़े मोहम्मद करीम जे हथ में बरकत आहे हज़रत उमर साईं जे जिस्म में हथनि में बि एतिरी रहमत एतिरी शफ़क़त एतिरी रब्बुल आलमीन जे तरफ़ां ताक़त न आहे रखियल जेका मिठड़े मोहम्मद करीम बाक़ी ही दुनिया वारा लुटेरा ॾाढ़ियूं कूड़ मुछ वॾा चर्स भंग शराब शल न कंहिं मुरीद जी का सुठी न्याणी अचे
रब जे दीन खां, तौहीद खां, क़ुरान खां, मुलाइब खां, मस्जिदनि खां, मदरसनि खां, दीन इस्लाम जे कचहरियुनि खां, बग़ावत, दुश्मनी, सुल्फी, डंडा, कूंडा, चर्स, वॾा वार, न वेझणा, न चा न चू। ही अल्लाह जे वलीअत ही तव्हांखे ओसी ताईं पहुचाईंदा। इन्हनि जे हथनि में बरकत रखियल आहे। मुस्लमानो यादि रखो, वहाबियुनि जो पैगाम आहे, वॾी भुल में पियल आहियो जेकॾहिं इहे अक़ीदा अथव। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह साईं मूंखे अव्हांखे तमामु तर मुसलमाननि खे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निशान शौक़त खे सुञाण, पढ़णु, सम्झणु ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि खे ईअं ई इज़त मक़ाम अमल जी सूरत में ॾियणु खपे जीअं मोहम्मद करीम जे दौर में माण्हुनि, जानवरनि, पखियुनि ऐं पथरनि ॾिनो। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।